ही थी वॾे में वॾो चोर फराद। अच्छा माना माण्हू हिन जी ॻाल्हि कंदा आहिनि। हाँ बिल्कुल, असांजे ॻोठ में वॾे में वॾो चोर ही थई। तोखे ख़बर ही न आहे हिन जी। यार ही त माण्हू 5 ई वक़्त निमाज़ पढ़ंदो आहे, पर चोर कीअं निकितो? अड़े 5 वक़्त निमाज़ त पढ़ंदो आहे, पर हिन खां वधीक असांजे ॻोठ में ॿियो को चोर आहे ही कोन। यार उहो वरी कीअं? अड़े बाबा सब्र करे वठ, ही निमाज़ पढ़ी वठे तो के सॼी हक़ीक़त ॿुधायां थो मां। यार तव्हांखे शर्म अचणु घुरिजे, हीअ तव्हांखे जॻह मिली आहे गिला करण जी। यार ख़बर न आहे हिते अलाए कंहिंजी पहिरां गिला कयो, मुंहिंजी निमाज़ पहिरां ज़ाया कयो। यार वञो त ॿी जाते वञी गिला कयो, ख़बर न आहे अलाए कंहिंजी पहिरां गिला कयो। वॾे में वॾो चोर केरु आहे? ओ चरिया, असां ॿिए कंहिंजी ॻाल्हि कोन पिया कयूं, असां तुंहिंजी ई ॻाल्हि था कयूं। असांजे ॻोठ में वॾे में वॾो चोर तूं ही। छा वॾे में वॾो चोर मां? तव्हां वटि आहे को सबूत? ओ भाउ तुंहिंजी ॻाल्हि हलंदी आहे असांजे पाड़े में, त वॾे में वॾो चोर तूं ही। अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह। जेके असुलु चोर आहिनि माण्हू उनखे चोर चवनि ई कोन था। ऐं जेके 5 वक़्त निमाज़ पिया पढ़नि तव्हां भई उन खे था चोर सम्झो। अफ़सोस आहे तव्हांखे। तव्हां वटि कहिड़ो सबूत आहे त मां चोर आहियां? ओ अदा तूं निमाज़ पढ़ी वठ, निमाज़ पढ़ी वठ, पोइ अचु इमाम साहब वटि, पोइ तोखे मां उते सबूत ॾियां थो त तूं सभ खां वॾे में वॾो चोर ही असांजे ॻोठ जो। असां इमाम साहब वटि वञूं ई था, तूं उते अचिजां। ठीकु आहे मां अचांव था, हलो। इमाम साहब, असां अॼु पंहिंजे ॻोठ जो वॾे में वॾो चोर पकतो अथई। अच्छा उहो केरु आहे? इमाम साहब सिर्फ़ु 5 मिंट सब्र कर, उहो अचे थो वेठो। असांजे ॻोठ जो वॾे में वॾो चोर अथई उहो। इमाम साहब काफ़ी टाइम खां वठी असां हुनखे ॻोल्हियूं पिया वेठा। अॼु असांजी क़िस्मत ॾिसो, असां हुन शख़्स खे अॼु असां पंहिंजी अखियुनि सां पकतो आहे। अच्छा उहो कहिड़ो माण्हू आहे? मूंखे बि हुन माण्हूअ खे ॾिसण लाइ बेसब्री आहे। इमाम साहब हीअ अचण वारो आहे बसि, ओयो अची वियो हलियो। अस्सलाम वालेकुम इमाम साहब। वालेकुम सलाम, ख़ैरात आहे? इमाम साहब, असांजे ॻोठ जो वॾे में वॾो चोर ही अथई। हा दा, छा मसइलो आहे? तव्हांखे सॼे ॻोठ जा वॾे में वॾो चोर था चवनि, मसइलो आख़िर छा आहे? तव्हां कयो छा आहे? इमाम साहब मूंखे त पाण खे ख़बर कान्हे, मां त निमाज़ पे पढ़ां, पोइ अची मुंहिंजे बीठा अचनि पिया वॾे में वॾो चोर इहो आहे, वॾे में वॾो चोर इहो आहे। इमाम साहब हिननि वटि को सबूत आहे त मां वॾे में वॾो चोर आहे त मूंखे ॿुधाइनि। हा दा, तव्हां वटि को सबूत आहे त हीउ वॾे में वॾो चोर आहे? सबूत अथनि त ॾेखारियो। हा इमाम साहब, असां वटि सबूत आहिनि। तो वटि कहिड़ो सबूत आहे? ॾेखार। इमाम साहब, कल्ह छा थियो त बिल्कुलु अदा, तव्हां सही आहे। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वॾे में वॾो चोर उहो न आहे त जेको चाकू हणे, बल्कि वॾे में वॾो चोर उहो आहे जेको निमाज़ में चोरी करे। मन त उहो माण्हू जेको निमाज़ त पढ़े थो पर दिलि सां नथो पढ़े ऐं रुकू ऐं सजदे में जल्दबाज़ी करे थो, वॾे में वॾो चोर उहो आहे। मुर्श साहब मां मञा थो, मूं हिकु निमाज़ जल्दबाज़ी में पढ़ी हुई। मुर्श साहब एतिरा केतिरा ई माण्हू असां वटि जेके ईअं निमाज़ पिया पढ़नि। बसि असां सभिनी मुस्लमाननि खे अलाह साईं सही निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। आमीन। ऐं हा दोस्तो ॿुधो, मां काफ़ी दफ़ा वीडियो ठाहे चुको आहियां त मां हिकिड़ी गेम और डेली लाइ केतिरा पैसा कमाईंदो आहियां, जंहिंजो नालो बी नाहे ना, मुंहिंजे टिकटॉक जे बायो में लिंक पई। त हाणे छा करिणो, हुन में तव्हां 300 खां 500 रुपया डिपॉज़िट करे गेम खेॾी करे पैसा कमाए सघो था। अगरि हा तव्हां पैसा डिपॉज़िट नथा करायो त पोइ पंहिंजे दोस्तनि खे लिंक मोकिलियो, जीअं उहे डिपॉज़िट कराइनि त तव्हांखे हुनजी कमीशन मिलंदी ऐं तव्हां खोड़ सारा पैसा कमाए सघो था। हक़ीक़त में इहे 100% रियल आहे, को बि फ्रॉड कोन्हे। मुंहिंजे टिकटॉक जे बायो में लिंक पई अथव, मूं फ़ाइदो वरितो आहे, तव्हां बि हुन में फ़ाइदो वठो। टिकटॉक जे बायो में लिंक पई अथव, बी नाइन गेम जी, जल्दी रजिस्टर थियो ऐं खोड़ सारा पैसा कमायो।